बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं सलाउद्दीन अवासी और सिंधी थॉट्स पल्स ऑफ इंडस सेगमेंट में तव्हां सभिनी खे भली कार। मौलाना रूमी जा चवंदा आहिनि त हर इंसान हिकु अलॻि काइनात आहे। पोइ हाणे असां ते आहे त उन काइनात खे केतिरो डिस्कवर कयूं था ऐं उन जे अजाइबात मां पंहिंजी ज़िंदगीअ खे ख़ूबसूरत बणायूं था ऐं ॿियनि इंसाननि जे लाइ केतिरो कारआमद साबित थियूं था। अहिड़ी अॼु हिकु तख़लीक़ी काइनात असां सां गॾु आहे साईं अब्दुल समद भट्टी साहिब जन। हिकु तख़लीक़ी शख़्सियत आहिनि। मूंखे हमेशह उन्हनि मां इंस्पायरेशन मिली आहे, उन्हनि जे गुफ़्तगू मां, उन्हनि जे कम मां कोई न कोई उनमें मैसेज समायल हूंदो आहे। करंटली साईं जन शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जा स्पोक्स पर्सन आहिनि, आर्टिस्ट आहिनि ऐं उन्हनि जो उन जा कालम आहिनि, सुठा कंपेयर आहिनि। उन्हनि जी ज़िंदगीअ जो जेको बि कमु आहे, मां ईअं चवंदो आहियां त उन्हनि हक़ीक़ी ॼण पाण खे डिस्कवर कयो आहे ऐं उन खां पोइ उहो कमु कयो आहे ऐं उन कम में यकीनन जॾहिं तव्हां पंहिंजी ज़ात खे डिस्कवर करे कोई कमु कयो था न, उन जी ख़ूबसूरती नेचुरल हूंदी आहे, उहा आर्टिफिशियल न आहे। अॼु जे सेशन में असां कोशिशि कंदासीं त साईं जन जी शख़्सियत, साईं जन जे सलाहियतुनि मां असां बि कुझु फैज़याब थियूं। अचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे सेगमेंट। सर, सभ खां पहिरियां वॾी महिरबानी, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं पंहिंजे मसरूफ़ शेड्यूल मां असांखे तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। सलामत हूंदा। सर, पहिरियों जेको असांजो सवालु आहे, डेफिनेटली तव्हांजो हिकिड़ो एक्सपोजर रहियो आहे, सो ऐं शॉर्टली असांजे ऑडियंस सां शेयर कयो त तव्हांजो तालीमी सफ़र कीअं रहियो आहे। सुना साईं, सभ खां वल भली का बस तव्हां मुंहिंजे घर आया ऐं एक्चुअली टाइम तव्हांजो आहे, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो ऐं मूंखे इन लाइक़ु सम्झो त मां दोस्तनि सां मुखातिब थिया ऐं तव्हां इन लाइक़ु सम्झो त मुंहिंजो कमु ॿुधण जोॻो आहे। न सर, तव्हांजी वॾी वॾी महिनत थियल आहे सर। महिरबानी अव्हांजी। असल में मुंहिंजी जेका आहे कम जी शुरूआत थी आहे रतो दिरो खां। अर्ली 90s में सहाफ़त शुरू कई, पर जेकॾहिं अञा इन खां बि अॻु में वञूं, थोरो अञा अॻिते था वञूं, त ज़िंदगी आङुर वठी करे मूंखे सेखारियो आहे साईं, या उन में मुंहिंजो को हथ वस कोन्हे, उहो उन मालिक जी करम नवाज़ी आहे जंहिं मूंखे अहिड़ा मौक़ा फ़राहम कया, अहिड़ा माण्हू फ़राहम कया, अहिड़ा दग ॾेखारिया, न त किथे बि वञी सघां पियो मां। पर मुंहिंजी शुरूआत ईअं थी आहे त बाबा साईं सां मुंहिंजी अटैचमेंट हुजणु। उहो ॾाढो हिकिड़ो विजनरी माण्हू हुयो, सुठो लिखंदड़ हुयो, सुठो ॻाल्हाईंदड़ हुयो ऐं कॉम्प्रेस क़िस्म जो माण्हू हुयो। उन जी मां इहो ई सम्झंदो आहियां त सॼी औलाद खां वधीक मां उन सां वेझो रहे, इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे। उन आङुर वठी हर वालदेन सेखारींदो आहे, पर हुन ॼाणियो हाणे मूंखे न दग लाथो सही। इन खां पोइ स्कूल टाइम में ई मुंहिंजी जेका मुलाक़ात थिए थी, उहा काज़ी अख्तर हयात सही, तमामु स्केच जा वॾा आर्टिस्ट हुया। मुंहिंजी ख़ुशनसीबी हुई तो असांजे दौर में थोरे टाइम लाइ ड्राइंग टीचर थी उते आया ऐं उन सां तमामु घणी मुंहिंजी वेझड़ाई थी वई सही। ऐं काज़ी अख्तर हयात सां वेझड़ाई जे करे मुंहिंजी संदसि वॾे भाउ काज़ी मक़सूद गुल सां वेझड़ाई थी। हाणे ॾिसो न कीअं ज़िंदगी मूंखे सेखारे थी सही सी। उन्हनि सां वेझड़ाइप जे करे आर्ट, इन खां पोइ अदब। बाबा मुंहिंजो सुठो ॻाल्हाईंदड़ हो, स्टेज ते तमामु ख़ूबसूरत ॻाल्हाईंदो हुयो सही ऐं सुठो लिखंदो हुयो। इहे सभु शयूं मिली जुली करे ऐं उन्हनि मूंखे जेको आहे तराशियो सही। आस्ते आस्ते जॾहिं सहाफ़त में अचणु थियो, सहाफ़त में वरी मुंहिंजी मुलाक़ात थिए थी गुलाम रसूल सतो साहब सां, आबिद अब्बास काज़वी सां सही, शेख अयाज़ सां, वाह, ऐं यूसुफ शाहीन सां। बरसात अख़बार जॉइन कई, उनजो एडिटर शेख अयाज़ ठहियो ऐं शुरूआती मीटिंग्स में मुंहिंजी शेख अयाज़ सां मुलाक़ात थिए थी, सिखण लाइ मिले थो, उत्साह मिले थो ऐं उते यूसुफ शाहीन जहिड़े माण्हू सां मुलाक़ात थिए थी सही। ऐं इन खां पोइ सिंध अख़बार जॉइन कई आहे त कामरेड गुलाम रसूल सते जहिड़े माण्हुनि सां मुलाक़ात थी ऐं उन्हनि जी जेका टीम आई हुई उन सां गॾु आबिद अब्बास काज़मी हुयो। आबिद सां पहिरीं मुलाक़ात मुंहिंजी अर्ली 90s में आहे सही। ऐं मुंहिंजो इरादो सिंध अख़बार में अचण जो कोन हो। ही मुलाक़ात हिकिड़ी थारोली हिकिड़ी मुलाक़ात थिए थी उन्हनि दोस्तनि सां ऐं उन्हनि मूंखे इंसिस्ट कयो त तव्हां सिंध अख़बार जॉइन कयो। नई अख़बार हुई, मूं जॉइन कयो ऐं उन जी मीटिंग्स दौरान ई मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते ॻाल्हाइणु थिए पियो त मूंखे आबिद अब्बास काज़मी चयो त जेको तव्हां ॻाल्हायो था इहो लिखो छो नथा सही। ऐं इन खां पोइ मुंहिंजी कालम जी शुरूआत थिए थी। ॾिसो, उहो ई आहे त ज़िंदगी कीअं सेखारे थी ऐं कीअं दग ॾिए थी। ऐं इन खां पोइ रोज़गार साॻे मां लाड़काणे शिफ्ट थी आयुमि। मुंहिंजी जॉब लॻी वई हुई अक़वाम मुतहदा में WHO में
सही उन लाइ मूंखे पंहिंजो हेडक्वाटर लाड़काणो ठाहिणो हुयो। लाड़काणे जॾहिं शिफ्ट थियां थो त जंहिं पाड़े में वेहां थो, मुंहिंजे पाड़े में एहसान दानिश वेठो आहे, रिज़वान गुल वेठो आहे, बशीर शाद वेठो आहे। सही ऐं ज़ाहिर आहे उन्हनि सां ई उथण वेहण मुंहिंजो हिकिड़ो ठहे थो। ऐं उन्हनि ॾींहंनि में आबिद अब्बास काज़मी प्रोड्यूसर थिए थो। सही उन मूंखे चयो त यार तुंहिंजे आवाज़ में कुझु आहे जेको कुसरत, हीअं ॻाल्हायूं था, इहो अची रेडियो ते ॻाल्हाए। सही ऐं ईअं ई मुंहिंजी रेडियो जी शुरूआति थी। स्पीचिस में त मां पाकिस्तान लेवल ते विन कयो हुयो, उहो एतमाद त हुयो। सही उहा घरां सिख्या त मिलियल हुई ॻाल्हाइण जी, माण्हुनि सां अखियुनि में मिलाए ॻाल्हाइण जी ऐं बामक़सद ॻाल्हाइण जी तरबियत त मिलियल हुई। ज़बरदस्त पोइ शुरूआति ईअं ई थी आहे मुंहिंजे सफ़र जी। कमाल जो। अच्छा साहब, तव्हां रेडियो ते प्रोग्रामनि में सियासी, समाजी, अदबी कमाल जी कंपेयरिंग बि कई आहे। महिरबानी। सो इहो मुंहिंजे लाइ बि हिकिड़ो सिखण जो मौक़ो आहे त तव्हां ॿुधायो त माना हिकिड़ो आम हिकिड़ो सुठो कंपेयर, छो त असांखे स्कूलनि में प्रोग्रामनि में होस्टिंग त कंदा ई कंदा आहियूं नॉर्मली हर इंसान, या जेको एजुकेशन सां वाबस्ता आहे हिन माहौल सां, उहे नौजवान शागिर्द आहिनि, शागिर्द बि हिनखे कनि था। सो उन्हनि जे लाइ तव्हां कहिड़ो हिकिड़ो पैटर्न ॾींदव, हिकिड़ो सुठो कंपेयर, सुठो निज़ामत कीअं करे सघिजे थी पिया? उन लाइ ज़रूरी आहे तव्हांजी मुकमिल तरबियत। सही तरबियत मां हवाल मुंहिंजो मक़सदु इहो ई आहे तव्हांजो सर्किल कहिड़ो आहे, तव्हांजा दोस्त कहिड़ा आहिनि, सही तव्हांजा जेका सोद कंपनी सोद मेन। सही सो जॾहिं तव्हांजा दोस्त लिखिया पढ़िया हूंदा ऐं उन सर्किल में मुख़्तलिफ़ थाट्स डिस्कस थींदा, शख़्सियतूं डिस्कस थींदियूं, इल्मु अदब डिस्कस थींदो, सही त तव्हां, मां उन्हनि जे रती बराबरि न आहियां जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, उन खां तमामु घणो सिखण लाइ मिलियो आहे मूंखे। ऐं इन खां पोइ वरी तव्हांजो पढ़णु केतिरो आहे, सही तव्हां जेतिरो पढ़ंदा ओतिरो ॻाल्हाईंदा, सुठो ॻाल्हाए सघंदा, ऐं तव्हां में ॿुधण जी सलाहियत केतिरी आहे। तव्हां जेतिरा सुठा ॿुधंदड़ हूंदव ओतिरा ई सुठा ॻाल्हाईंदड़ हूंदव। जॾहिं तव्हां इंटरव्यू कयो था, सही तव्हां जेसिताईं अॻिले खे ॿुधो कोन था, सिर्फ़ु तव्हां ॻाल्हायो था, त शायदि उहो इंटरव्यू एॾो कारआमद न हूंदो। सही ऐं ईअं आम ज़िंदगीअ में जेतिरो तव्हां ॿुधंदव ओतिरो सुठो सिखंदव, ओतिरो सुठो ॻाल्हाईंदव। ॿुधो, पहिरियों ॿुधो, सां ॿुधण लाइ टाइम कढो, सही ॻाल्हायो थोरो, ॿुधो घणो। वाह ऐं इहे सिखण जा बुनियादी आहिनि रस्ता जेके मां पंहिंजे वॾनि खां, पंहिंजे दोस्तनि खां ऐं सिखिया आहिनि, ऐं उहे ई शयूं मूंखे कमु ॾियनि पियूं। ऐं इन खां पोइ तव्हांजो रेडियो जेको आहे उहो सिर्फ़ु आवाज़ु आहे, आवाज़ न आहे तव्हां वटि, तव्हां केतिरो बि ख़ूबसूरत ॻाल्हायो था, तव्हां केतिरी बि सुठी ॼाण रखो था, सही तव्हांजे लफ़्ज़नि जी चूंड सुठी आहे, तव्हांजो एसेंस सुठो आहे, पर तव्हां वटि आवाज़ कोन्हे, उहो सभु शयूं शायदि एतिरी असर अंदाज़ न थियूं। ऐं आवाज़ लाइ बि आवाज़ ठाहिणो बि पवंदो आहे। जीअं तव्हां ॾिसो हिकिड़ो माण्हू जिम करे थो, सन्हड़ो ॾुबरो माण्हू आहे, साल खां पोइ तव्हांखे हटो कटो ऐं उनजा मसल्स ठहियल हूंदा। सही ऐं इहा ई तव्हांजा जेके वोकल कार्ड्स आहिनि उन्हनि लाइ बि तव्हांखे एक्सरसाइज करणी आहे। तव्हां पंहिंजे वोकल एडवांटेज कीअं था वठो, सही आवाज़ खे बहितर करिणो आहे, असरअंदाज़ करिणो आहे। हे तव्हां पंजनि माण्हुनि जे विच में वेठा आहियो ऐं तव्हां ॻाल्हायो था, तव्हां न ध्यानु थिए, उहो तव्हांजो आवाज़ ई आहे। पहिरियों आवाज़ आहे, पोइ तव्हांजी ॼाण आहे, सही पोइ तव्हां कहिड़े अंदाज़ सां डिलीवर कयो था, इहे अञा पोइ जी शयूं आहिनि। पहिरियों आवाज़ु आहे, तव्हांजो आवाज़ु सिनोपी हूंदो, नक मां ॻाल्हाईंदड़ हूंदो, सनो हूंदो, या अहिड़ो आवाज़ु हूंदो जेको अॻिलनि जे समातनि ताईं सुठे नमूने नथो पहुचे, या समातनि खे तकाईंदड़ आहे, त शायदि तव्हांखे घणो वक़्तु कोई न ॿुधंदो। सही उन लाइ बि तव्हांखे प्रैक्टिस करणी आहे, ॻाल्हाइणो आहे, रोज़ु दोस्तनि जे विच में ॻाल्हाइणो आहे। उन लाइ रियाज़त ज़रूरी आहे, रियाज़त इहा ई आहे उनजी। सही तव्हां पंहिंजे आवाज़ खे ख़ूबसूरत बणायो, ऐं अहिड़ियूं शयूं जेके आवाज़ लाइ नुक़सानकार आहिनि उहो असां सभिनि खे ख़बर आहे त कहिड़ियूं शयूं आवाज़ लाइ नुक़सानकार आहिनि। हा, जॾहिं त तव्हांखे शोभो ई जेकॾहिं उहा त आवाज़ आहे, तव्हांजो आवाज़ ई सभु कुझु आहे। आवाज़ खां पोइ बाक़ी शयूं पोइ आहिनि। पहिरियों त तव्हांखे अट्रैक्ट करिणो आहे न, सही ॿुधंदड़ खे अट्रैक्ट करिणो आहे। जॾहिं ॿुधंदड़ अट्रैक्ट थियो ऐं इन खां पोइ तव्हां छा डिलीवर कयो था, जेकॾहिं तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हायो था, बामक़सद ॻाल्हायो था, तव्हांखे ॿुधो वेंदो, सुठे टाइम लाइ ॿुधो वेंदो। पर तव्हांजा आवाज़ बहितर आहे ऐं बामक़सद नथा ॻाल्हायो, ख़ूबसूरत ॻाल्हि नथा कयो, शायदि 20 सेकंडनि खां मथे तव्हांखे कोई न ॿुधे।
सही। अच्छा सर, तव्हांजी जर्नी में मूंखे हिकिड़ी शइ कमाल जी लॻी त सिखणु ऐं तव्हांजी ज़मीन नम रही आहे ॿुधण। असां त अॼु जंहिं दौर में रहूं था उजलत आहे, तव्हां माना जॾहिं माना नोट कयो असां जंहिंसां गुफ़्तगू कयूं था त हू इन इंतज़ार में हूंदा त हाणे ॻाल्हि ख़तमु करे त मां हमिलो कयां। त उनजे करे बि असां वटि जेके इहे लर्निंग जा टूल्स आहिनि ऐं असां माना घटि पिरायूं था इन्हनि शयुनि में तमामु। हाणे हिकिड़ो हूंदो आहे साफ़ थियणु, सही। हिकिड़ो हूंदो आहे बिल्कुलु लिक्विड वांगुरु रहणु। लिक्विड जी ॾाढी ख़ूबसूरती आहे त उनखे जंहिं थांव में विझंदव ओड़ो थी ओड़ी उहे शिकिल अख़्तियार करे वेंदो। बाक़ी नरम हुजणु ज़रूरी कोन्हे त उहो शिकिल अख़्तियार करे। तव्हां काफ़ी अहिड़ियूं नरम मादा जेके ॾिठा हूंदा उहे किथे न किथे बबल्स जी सूरत में उन्हनि में किथे न किथे स्पेस रहिजी वेंदो। लिक्विड अहिड़ी शइ आहे, पाण खे पाणे वटि वांगुरु रखो तव्हां ऐं सदाईं सिखण लाइ तयारु रखो। अलाह साईं इहा बि उन जी महिरबानी आहे, उन में का बि मुंहिंजी किथे बि डिलिबरेटली मां इहो न कयो आहे त मां पाण खे ईअं ठाहियां। अलाह साईं मूंखे अहिड़ो ठाहियो आहे, जॾहिं बि वेहंदो आहियां त कुझु न कुझु सिखंदो आहियां। इलाही शयूं वेठे वेठे तव्हां वटां सिखियूं आहिनि मां। सही। ऐं ईअं ॿारनि मां बि सिखंदो आहियां। त जेसिताईं तव्हां पाण खे सिखण लाइ तयारु नथा कयो ऐं उहो अमल जेसिताईं तव्हांजे शरीर में साहु आहे, सिखण वारो अमल किथे बि ख़तमु कंदो, जॾहिं सम्झंदो त तव्हां सभु कुझु ठही विया आहियो, त कुझु बि न रहंदो, ख़तमु। सही। कुझु बि न रहंदो। सही। अच्छा सर, असांजी ऑफ द कैमरा बि इहा ई ॻाल्हि हले पई शुरूअ में त कुझु इंसाननि खे मौक़ियो न आहे मिलनि। माना हिकु त तव्हां जे चओ पिया त राइट पर्सन द राइट प्लेस, जी, इहो असां वटि वॾो फुक़दान आहे। तमामु घणो। पोइ इन खे असां हिकिड़ो माण्हू जेके राइट जॻहि नथी मिले पर हुन में हिकिड़ो टैलेंट आहे त उहो कीअं पाण खे पॉलिश करे कीअं उन्हनि शयुनि खे अचीव करे। सुणासीं, मां जेको ॾिठो आहे, मुंहिंजो ईमान आहे त महिनतूं ज़ाया कते कोन थी वञनि। अलाह साईं महिनत कंहिंजी बि ज़ाया न कंदो आहे। उहो जेको सिंधीअ में चवण आहे त महिनत चोर जी ज़ाया बि न वेंदी आहे। जेकॾहिं उहो महिनत कंदो रहे थो पंहिंजी किरत में, भले उहो नेगेटिव किरत आहे हुनजो, पर उन में बि कामयाबु वञे थो। थकिजणो न आहे। सही। ऐं जीअं असां चयोसीं त सेटिस्फेक्शन पंहिंजे ज़ात जे हवाले सां त मां मुकमिल ठही वियुमि, त उहो उनजो मौत हूंदो। अहिड़े नमूने जॾहिं माण्हू सम्झी वञे त मां हाणे सभु कुझु सिखी वरितो आहे, सभु कुझु करे वरितो आहे, कोशिशि करणु छॾे ॾे, सही। उहो बि उनजी सक्सेस जो मौत आहे। तव्हां कोशिशि कयो जेसिताईं तव्हां पंहिंजे ठीक जॻह ते नथा अचो, पंहिंजो स्पेस पाण ठाहे वठो। इनशाला अलाह साईं कंहिंजी बि महिनत रायगाम न वेंदो आहे। पर तव्हां जेकॾहिं कोशिशि ई न कंदव, तव्हां आहियो किथां ॿिए हंध जा, तव्हांखे ॿिए हंधि हुजणु खपे, पर तव्हांखे पेट ॿिए हंधि हाणे बीहारियो आहे ऐं तव्हां पाण खे चयो त बसि ठीकु आहे, ओके आहे, बसि 2-3 रुपया मिलनि था, सही। त उहो तव्हांजो उन शख़्सियत जो मौत हूंदो। हा, सही। ऐं जॾहिं शुरू में ई चयो त हर इंसानु काइनात आहे, पाण डिस्कवरी न कंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे बिल्कुलु हुनजो ॼमण ऐं मरण माना अकाउंट ई न थी वेंदो धरती ते। अलाह साईं हिकिड़े कच्छ खे बि फुज़ूल न ठाहियो आहे। वाह। ऐं अलाह साईं जा जेके 99 नाला आहिनि, उन मां हिकिड़ो अलाह आहे। बाक़ी जेके नाला आहिनि मुंहिंजे नज़र में वसफ़ूं आहिनि, उहे तव्हां वटि बि आहिनि, उहे मां वटि बि आहिनि। इन लाइ असां अशरफुल मखलूक़ात आहियूं। कंहिं टाइम मां मुसविर आहियां, सही। कॾहिं वकील आहियां, सही। कॾहिं अण घुरियो ॾियां थो त रहमान आहियां, कॾहिं घुरे ॾियां थो त रहीम आहियां। उहे सभु वसफ़ूं अलाह साईं जूं अलाह साईं इंसाननि खे ॾिनियूं आहिनि। जेसिताईं उहे तव्हां नथा सुञाणो, तव्हां फुज़ूल आहियो। सर, आर्टिस्ट नफ़ीस थींदा आहिनि ऐं मां चवंदा जेको नफ़ीस न आहे त उहो आर्टिस्ट न हूंदो। जी। ऐं तव्हांजो इन हिकु नफ़ासत तव्हांजे अंदरि आहे, तव्हां हिकु सुठा आर्टिस्ट आहियो, नफ़ीस इंसानु आहियो, मुतालिया कंदड़ आहियो। तव्हां माण्हुनि जो छो त हिन उमिरि जी अहिड़ी स्टेज ते तव्हां आहियो जिते इंसानु इलाही शयूं तइ करे चुको हूंदो आहे। हाणे वधीक हुनखे तजुर्बे जी एॾी ज़रूरत न हूंदी आहे जेका असांजी अर्ली एज में असांखे ज़रूरत पए थी। तव्हां छा था तत्व कढो इंसानी रवैयनि जो जेको असांजे मुआशिरे में रहूं था? मां बज़ाते ख़ुदि उन जर्नी में अञा ताईं आहियां। तव्हां जॾहिं सम्झी वञो त मां उते पुॼी वियो आहियां ऐं हाणे बसि ठीकु आहे, जिते तव्हां बीठा आहियो इनखे ई पंहिंजो मुकमिल सम्झो। मूं तव्हांखे हिते वेठे वेठे असां ज़िक्र कयोसीं त हीअं बि करणु चाहियां थो, हीअं बि करणु चाहियां। उहा शइ पॉज़िटिव ऐं मस्बत करणु जेकॾहिं जारी रखो था, जेसिताईं तव्हांजे सिरीअ में साहु आहे,
त इहो सफ़र ख़तमु न आहे थियणो जेसिताईं तव्हां आहियो इहे सभु शयूं हलंदियूं ऐं बीहणो किथे बि कोन्हे बीहंदो त ॻाल्हि ख़तमु आहे। सही। पर हिकिड़ो असां ॾिसंदा आहियूं न त असांजा जेके इंसानी रवैया आहिनि जी कुझु शयूं असां अहिड़ो अज़्यूम करे वठंदा आहियूं। हाणे मिसाल असांजूं दोस्तियूं आहिनि असांजा रिश्ता आहिनि माण्हुनि सां ई असांजो उथण वेहण आहे असां सोशल एनिमल आहियूं। पर तव्हां माना इहे माना इन्हनि मुआशरती रवैयनि खे तव्हां छा सम्झो आहे कहिड़ियूं शयूं लर्निंग्स में आंदियूं आहिनि तव्हां हिननि खे ॾिसी करे त ही शयूं आहिनि जेके इंसानी रवैयनि में आहिनि उन्हनि खे हीअं डील कजे हीअं उन्हनि मां एहतियात कजे या हीअं उन्हनि खे जेको आहे सो माना टर्न कजे अगरि असांजी ज़िंदगी में कॾहिं अचनि। खोड़ सारा अहिड़ा तव्हांजा तजुर्बा हूंदा माना दोस्तियूं त कोई ॿी हिकिड़ो माना रखनि जो की तव्हां जे सुठे हिकिड़ी मोरालिटी वारी पर्सनैलिटी आहे त दोस्ती वॾो लफ़्ज़ आहे पर हिकिड़ो तालुक़ु असां ॾिसो था त इंसानी रवैया त इन्हनि खे तव्हां छा माना पातो आहे। हकीम लुकमान किथे चयो हुन खां पुछनि त तो इख़लाक़ किथां सिखियो त हुन हिकदमि चयो त बद इख़लाक़ खां। सही तव्हांजे लाइ सिखण लाइ ज़रूरी कोन्हे त तव्हां इल्मु सिखो कंहिं आलिम खां सही इहो ज़रूरी कोन्हे। कॾहिं बद इख़लाक़ खे ॾिसी करे तव्हां इख़लाक़ अपनायो था त हिन जो इम्पैक्ट मुआशरे ते कहिड़ो थो पए सही त माने त मूंखे पॉज़िटिव रोल अदा करिणो आहे या जेको हिकिड़ो जाहिल आहे उहो कहिड़ो इम्पैक्ट करे थो पंहिंजे समाज ते पंहिंजे सराउंडिंग ते पंहिंजे सर्किल ते और तव्हां उनखे कीअं था ॾिसो तव्हां ते कहिड़े नमूने असरअंदाज़ थिए थो तव्हां हुनजो मस्बत पहलू ॻोल्हे रही सघो था। हुनजो मस्बत पहलू ॻोल्हे लहिणो आहे त जेकॾहिं हिन जो हिकिड़ो मनफ़ी असरु रहे थो त मूंखे हुनजे अगेंस्ट करिणो आहे ऐं इहो ई बहितर सिखण जो अमल आहे त तव्हां हकीम लुकमान वांगुरु त बद इख़लाक़ खां जॾहिं इख़लाक़ सिखणु शुरू कयो ऐं हिकिड़ो बेनज़म माण्हू आहे उन खां नज़्मो ज़ब्त सिखणु शुरू कयो सही ऐं हिकिड़ो उहो माण्हू आहे जो बहस में एक्सट्रीम ते वञे थो ऐं तव्हां उन खां जेको बिलो द बॉटम रहणु सिखी वरितो त तव्हां कामयाबु आहियो। सही सिखण जो वॾो उसूल इहो ई आहे। सही सर तव्हां लतीफ़ सरकार जे बेतन ते तकलीफ़ी कमु कयो आहे जो असांखे हुन हिसा में तव्हांखे इन कम जो ख़्यालु कीअं आहे। ख़बर न आहे उहो मुंहिंजी चयो त डेलिबरेटली कुझु बि न कयो आहे मूंखे मां कुझु बि न कयो आहे उहा ज़िंदगी आङुर वठी करे अॻिते अची वई आहे। मुंहिंजी जेका पहिरीं जॉब लॻी चाणका मेडिकल कॉलेज में उहा आर्टिस्ट तौरु मॉड्यूलर कम आर्टिस्ट मुंहिंजी जॉब हुई मुंहिंजे ख़्याल में 2008 2009 आहे WSO मां मूंखे हिकिड़ी जॉब सिक्योरिटी तौरु जॉब मिली जिन सिक्योर जॉब हुई नाइस आर्टिस्ट आहे ऐं मां ऐं मुंहिंजे मिज़ाज वटां जॉब हुई सैलरी तमामु थोरी हुई पर उहे ॾींहं हुया जॾहिं असां तब्दील थियूं पिया ग्राफिक आर्ट ॾे सभु अचे पियो ऐं पाका यूनिवर्सिटी थी ऐं यूनिवर्सिटी खे मोनोग्राम खपंदो हुयो त मां सिखणु शुरू कयो ग्राफिक आर्ट त मां मोनोग्राम छो न ठाहियां। उहे ॾींहं हुया त हथ ते मोनोग्राम ठाहींदासीं केतिरा मोनोग्राम हूंदा जेके हथ ते ठहियल आहिनि। सही शुरू में ईअं ई हूंदो हथ ते मोनोग्राम ठाहिबा आर्टिस्ट ठाहींदा हुया इन खां पोइ ग्राफिक जो दौरु अची वियो त मां उहो ग्राफिक आर्ट सिखी 2-3 महीना मुसलसिल मां उनखे टाइम ॾिनो जेके माहिर दोस्त हुया उन्हनि वटां सिखी जिते जिते मूंखे सम्झ में अचे पियो त हीअ हिन जो माहिर आहे हितां सिखी सघिजे थो मां उते वियुमि ऐं उहो ग्राफिक आर्ट सिखी ऐं मां मोनोग्राम ठाहिया ऐं मुंहिंजी मोनोग्राम जी एग्ज़िबिशन लॻी चाणका कॉलेज में उन मां पूरी फैकल्टी वोट ॾेई करे हिकिड़ो मोनोग्राम सिलेक्ट कयो ऐं उते ॿियनि आर्टिस्टनि जा मोनोग्राम बि आयल हुया ऐं मुंहिंजी ख़ुशनसीबी हुई त मुंहिंजो मोनोग्राम फाइनल थियो सिंडिकेट में वियो त मंज़ूर थी आयो कमाल ऐं उन शइ मूंखे उत्साह ॾिनो ग्राफिक आर्ट्स ॾे मां अचणु शुरू कयो। शुरूअ में घर जा ॿारनि जा पंहिंजा फ़ोटो एडिट करणु शुरू कया उनखे जीअं चाहियां पियो उहो बैकग्राउंड्स ॾियणु उनखे उन अंदाज़ में कलर स्कीम ॾियणु आहिस्ते आहिस्ते ख़्यालु अचणु शुरू थी वियो त ही बुक टाइटल आहे यार इहो मूंखे ठीक कोन थो लॻे जेको ठहियलु आहे नाले सां मैच कोन थो करे उनखे पंहिंजे अंदाज़ में ठाहिण जी कोशिशि कई त ही नालो आहे हिन जो बुक टाइटल हिन अंदाज़ जो हुजणु खपे उन्हनि दोस्तनि खे ॾेखारिया उन्हनि एप्रिशिएट कयो बुक त छपिजी चुका हुया इन खां पोइ मूंखे बुक टाइटल बि कुझु मिलणु शुरू थिया त बुक टाइटल ठाहे ॾियो
ऐं उन में पहिरीं शइ इहा हुई त तव्हांजो सब्जेक्ट कहिड़ो आहे, उन आधार ते नालो छा आहे, पोइ उन आधार ते कहिड़ो क्रिएट करणु। टाइटल ठाहिणु शुरू कयो। बाद में ख़्यालु आयो त लतीफ़ सरकार, मुंहिंजे हर प्रोग्राम जी शुरूआत लतीफ़ सरकार सां थींदी आहे। ऐं लतीफ़ सरकार कमाल आहे, कमाल आहे। उन्हनि जे बेतनि खे जॾहिं मूं पढ़ियो, उन महिल मुंहिंजी कैफ़ियत कहिड़ी जुड़े पई, पोइ मंज़र निगारी करणु शुरू कई। सही, ज़बरदस्त। ग्राफिक आर्ट ते उहो मथां शेयर, और दोस्तनि उनखे एप्रिशिएट कयो, सुठी मोट मिली मूंखे। इन खां बाद में लतीफ़ साईं जे हवाले सां काफ़ी सारो कमु कयो। मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन सभिनी सुरनि ते मूं ग्राफिक आर्ट्स कई, उनखे सुठी मोट मिली। ऐं जेकॾहिं महराम जा ॾींहं हुया त मां पंहिंजे अंदाज़ में उहा मोहबत जेका आहे, माण्हुनि सां मोहबत, उहा एक्सप्रेस ग्राफिक आर्ट जे थ्रू कई। ऐं लतीफ़ सरकार जे पस मंज़र में, उनजे सिटुनि जे पस मंज़र में, ऐं उनजी सिटूं मथां लिखियो, उनजी सुठी मोट मिली। ऐं मुंहिंजी शुरूआति हीअं थी। मूं जे चयो त डेलिबरेटली न, पोइ मूंखे ज़िंदगी वठी हली आहे पाण सां गॾु, उन कमु करायो आहे। तव्हांजो काफ़ी शयूं तव्हांजे इजाज़त सां असां पोस्ट बि कयूंसीं, मौलाना इलियास खां तव्हांजो। अच्छा सर, लतीफ़ सरकार जेको बेत, जेको तव्हांजी वॾी सोर्स ऑफ इंस्पायरेशन रही हुजे ऐं हुनजी सम्झाणी असांजे नाज़रीन सां शेयर कयो। बस सिटो साईं जो बेत आहे, ॾाढो वेझो आहे मूंखे। हितां खणी हुते जिन रखियो से रसियूं, साजन सूंहं सुरत विझाई विखाई वेझो खणी। हुनजो इहो आहे त हितां खणी हुते जिन रखियो। हितां पहिरें क़दम जी ॻाल्हि आहे त पहिरियों क़दम जिन खयो, हितां खणी हुते जिन रखियो से रसियूं। जिन पहिरियों क़दम खयो उहे मंज़िल खे ज़रूरु रसंदा। वॾी इंस्पायरेशन आहे। तव्हां हथ ते हथ ॾेई वेही रहंदव, तव्हां कतई कोन था रसी सघो। तव्हां जॾहिं बि को कमु करणु शुरू कयो था, स्टार्टअप ज़रूरी आहे। स्टार्टअप कहिड़ो थो थिए, पहिरियों क़दम खणो था, भले थाबो थो अचे, सही, पर तव्हां खणंदा रहो, तव्हां तॾहिं मंज़िल ते पुॼी सघंदव। ऐं इन खां पोइ ॿी सिट आहे त साजन, उहो तव्हांजो साजन जेको आहे, उहा तव्हांजी मंज़िल आहे, उहो माख़ज़ आहे, जिते पहुचणु घुरो था, उहो साजन आहे। सही। सूंहं, उनजो रोमांस आहे मंज़िल जो। ऐं तव्हां हिकिड़ो सफ़र कयो था, बेदिली सां कयो था, तव्हांजे कंध ते कात आहे, तव्हां मंज़िल ते रसंदव बि त तव्हांखे मंज़िल जो ख़ुशी न थींदी। तव्हां जेसि ताईं पंहिंजी मंज़िल सां मोहबत नथा रखो, तव्हां हुन रस्ते सां रोमांस छो नथा रखो, ऐं तव्हां हुन रस्ते खे, हुन जर्नीअ खे जेसि ताईं इंजॉय नथा कयो, सही, तेसि ताईं तव्हांखे मंज़िल ओॾो मज़ो न ॾींदी, उहो सुकून न ॾींदी, उहा ख़ुशी न ॾींदी। त उहा रोमांस साजन, सूंहं उहो रोमांस आहे। ऐं सुरत, जॾहिं तव्हां उन रस्ते ते हलो था, तव्हांखे ॼाण मिलणु शुरू थींदी, उहा सुरत आहे। तव्हां त उन मंज़िल खे, उन मार्क्स खे, उन निशाने खे साम्हूं रखी तव्हां सफ़र कयो, पर तव्हांखे उन सफ़र जी सॼी ॼाण मिलंदी त हीउ रस्तो कीअं आहे, छो आहे, हिन रस्ते में छा छा हुया, कहिड़ियूं शयूं तव्हां सां मिलियूं, कहिड़ियूं तव्हां शयूं ऑब्ज़र्व कयूं, उहा सॼी सुरत आहे। उहो जॾहिं तव्हां पहिरियों, असुलु आहे पहिरियों क़दम। इहो मुंहिंजे लाइ वॾो उत्साह आहे लतीफ़ साईं जी शइ। अच्छा सर, समद भट्टी लाइफ आहे, उन कहिड़ा पंहिंजी ज़िंदगी जा असूल ठाहिया आहिनि जिन ते कॾहिं बि हू कंप्रोमाइज़ न कंदो, जीअं इंग्लिश में चवंदा आहिनि मॉडल आहिनि। छो त इंसानु जीअं जीअं वॾो थिए थो, उन जा कुझु असूल हूंदा आहिनि ऐं हू तय कंदो आहे कुझु पंहिंजा जेको आहे सो मोरालिटी जे बेस ते, पंहिंजी शख़्सियत जे बुनियाद ते कुझु अख़ज़ कंदो आहे, कुझु ठाहींदो आहे। तव्हांजी ज़िंदगी अगरि निचोड़ कढूं त कहिड़नि असूलनि जी अकासी कंदी? मुंहिंजे में हिकिड़ो असांजो शेर आहे हामी साहब जो, मूंखे पूरो शायदि उहो न बि अचे, उहो कंहिं आयत ते मंज़ूम हुनजो तर्जुमो आहे। मुंहिंजी नज़र में न सो इंसानु थींदो आहे जंहिंजे हथ ज़ुबान मां कंहिंखे नुक़सानु थींदो आहे। सो क़ुर मजीद में बि आहे, तव्हांजे हथ, तव्हांजे अमल या कंहिंखे जॾहिं नुक़सानु थिए थो, तव्हां मुसलमान न आहियो, तव्हां इंसान न आहियो। त मुंहिंजी ज़ाती तरह कोशिशि इहा आहे त मां बेज़रर रहां। पहिरीं कोशिशि इहा आहे त बेज़रर हुजां, मुंहिंजी ज़ात मां, मुंहिंजे ॻाल्हाइण मां, मुंहिंजे अमल मां कंहिंखे हंज न रसे, कंहिंखे नुक़सानु न रसे। ऐं मां पंहिंजे ॿारनि खे बि उहो
सदाईं चवंदा बाबा ज़रूरी कोन्हे तव्हां फिनांशियली किथे पहुची वञो, वॾो स्टेटस ठाहे वञो, पर इहा कामयाबी न आहे। तव्हां सुठा माण्हू जेसिताईं नथा थियो, बस तव्हां कुझु बि न आहियो, बेज़रर नथा थियो। तव्हांजे कंहिं अमल मां, तव्हांजे ज़बान मां, तव्हांजे हथ मां कंहिंखे नुक़सानु न थियणु खपे। इहो ई उसूल त न आहे, पर मुंहिंजी ख़्वाहिश आहे ऐं हिकिड़ी नंढी कोशिशि आहे त मां पाण बि हुजां ऐं पंहिंजे ॿारनि खे बि ॾिसां। कमाल। ऐं सर इहे काफ़ी शयूं जेतिरियूं तव्हां सां मुलाक़ातूं रहियूं आहिनि, मां तव्हांखे हमेशह हिकु सुठो सहूलियतकार पातो, माना तव्हां इहो कोशिशि हूंदी आहे त मुंहिंजे ज़ात मां अगरि कुझु थिए थो त तव्हां हुनजी पंहिंजी पूरी कोशिशि कंदा आहियो। अगरि मुंहिंजे इहो मां आए विटनेस आहियां शइ जो, त तव्हां पंहिंजी 100% कंदा आहियो। अगरि मूं कुझु हुनजो फ़ाइदो महिरबानी अहमद। ऐं अलाह साईं इहा ख़ूबसूरती तव्हांखे ॾिनी आहे, ऐं असांखे बि इन मां यकीनन इलाही इंस्पायरेशन मिली आहे ऐं सिखियो बि आहे इन मां। महिरबानी। सलाम। अच्छा सर, हिकिड़ो सवाल आहे तव्हांजी कम्युनिकेशन ॾाढी वधी वई आहे। महिरबानी। तव्हां आवाज़ ते बि कमु कयो आहे, अंदाज़ ते बि कमु कयो आहे, वरी तव्हां पढ़ियो बि आहे, त तव्हां हलो बारूद हिकिड़े हुन में रखियो आहे जंहिंसां तव्हां फायर कंदा आहियो, त माशाल्लाह तमामु बहितर। अच्छा, हिकिड़ो आम माण्हू जेको गॉड गिफ्टेड न आहे, मां वांगुरु हुनजी कम्युनिकेशन एॾी सुठी न आहे, उहो कहिड़ा पैटर्न्स अपनाए त हुनजी कम्युनिकेशन सुठी थी, असराइती थी? मां हाणे दोस्तनि लाइ त कुझु नथो चई सघां, पंहिंजी ज़ात जे हवाले सां ॿुधाईंदुमि सघूं त मां कहिड़ी शयूं अपनायूं आहिनि, कहिड़ा शयुनि जिन ते मां फोकस कयो आहे। मां उन शइ ते कॾहिं बि बहस न कंदो आहियां, उन शइ ते कॾहिं बि न ॻाल्हाईंदो आहियां, कॾहिं बि दोस्तनि जे विच में उहो रायो न रखंदो आहियां जंहिंजी अधूरी ॼाण हुजे। वाह वाह। पहिरीं ज़रूरी आहे जॾहिं तव्हां का शइ किथे विच में रखो था, त उन लाइ तव्हांखे जेसिताईं पूरी ॼाण कोन्हे त मां कतई कोन उहा शइ, या नीम हकीम ख़तरा जान जो हूंदो आहे, या सिंधीअ में मिसाल आहे त कुए खे हरी मिली ऐं पाण खे हकीम सम्झणु लॻो। सही। इहा शइ मां अवॉइड कंदो आहियां। पहिरीं ॻाल्हि, तव्हां बहितर कम्युनिकेशन तॾहिं करे सघो था जॾहिं तव्हां सम्झो त हिन जी मूंखे ॼाण आहे, मुकमल ॼाण त कंहिं वटि बि नथी अची सघे, तव्हांखे उन ते उबूर आहे, तव्हां 100% कवी यकीन आहे त इहा शइ जेका आहे हीअं आहे, पर उनखे तव्हां कॾहिं बि ॿिए जे मथां थोपींदो कोन। मां हीअं सम्झां थो, सही मुंहिंजो आहे, मां हीअं ॾिठो आहे, मां हीअं सम्झो आहे, उहो वधीक बहितर आहे। हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम, हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम नंढा हुया त कंहिं साहबी खे ॾिठो, जलील क़दर साहबी हुयो, वज़ू करे पियो ऐं वज़ू चीक न पियो करे। सही। त हुननि ॿिन्हिनि इमामनि, उन्हनि जी उमिरि तमामु नंढी हुई, उन वटि ॿार हुया, उन्हनि ॾिठो त उहे उन साहबी वटि विया त चयूं साईं हाणे असांखे ॾिसो त हीअ थो चए त मां वज़ू ठीक कंदो आहियां, मां त चवां मां वज़ू ठीक कंदो आहियां, तव्हां असांखे ॾिसो त असां ॿिन्हिनि मां वज़ू केरु ठीक थो करे। हुन मां हिकिड़े वज़ू उअं ई कयो जीअं हू करे पियो, ॿिए उअं ई कयो जीअं करणु खपंदो। सही। त हिकदमि साहबी चयो त न बाबा तव्हां ठीकु आहियो, मां ग़लति आहियां। त जेकॾहिं तव्हांजी कम्युनिकेशन में इहा शइ अचे थी वञे, मां वारी शइ न हुजे, मां हीअं महसूसु कयां थो, न बि थी सघे थो। सही। उन में गुंजाइश आहे। हा सही। ॿई सूरतूं रखो ऐं अॻिले ते छॾे ॾियो त उहो उनजो फ़ैसिलो छा करे थो। पंहिंजी मर्ज़ी, पंहिंजी ॼाण, पंहिंजो इल्मु ॿिए जे मथां थोपियो कोन। इहो मुंहिंजे अंदाज़ में, मुंहिंजे नज़र में बहितर कम्युनिकेशन स्किल आहे। तमामु तव्हां ॾाढो कमु कयो आहे, कालमनि ते प्रोग्राम बि ॾाढा कया आहिनि तव्हां रेडियो साईं, ऐं मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ते तव्हां कमु कंदा रहियो, इंसान आहे ऐं जेका हुन में सलाहियत आहे त उहो किथे न किथे इज़हार कंदो रहंदो आहे। तव्हां कहिड़नि थीम्स ते, कहिड़नि टॉपिक्स ते घणो कमु कयो आहे, मुआशरती लिहाज़ खां या माना कोई रिलीजियस या कोई बि अहिड़ो एस्पेक्ट आहे, उहो कहिड़ो आहे तव्हांजो? सुणम हीअं लतीफ़ियात मुंहिंजो जेको आहे मौज़ू रहियो आहे, ॿियो समाजियात। सही। ॿ शयूं जेके आहिनि उन्हनि खे घणो फोकस कयो आहे मां, ऐं हेल्थ ते बि कमु कयो आहे। उहो बि सबबु इहो आहे त मुंहिंजो WHO सां वाबस्तगी या बेनज़ीर मेडिकल यूनिवर्सिटी सां वाबस्तगी हुजण जे करे मुख़्तलिफ़ सेमिनार अटेंड करणु, वर्कशॉप अटेंड करणु, इन खां पोइ हेल्थ रिलेटेड जेका ॼाण अचे थी, पर मां पाण खे हेल्थ जो माहिर न सम्झो। सही। सही। मां उन बिल्कुलु तालिब इल्मु, पर उन्हनि माहिरनि खां मूंखे एतिरो हूंदो आहे त कहिड़ी शयूं कढजनि उन्हनि वटां, इहा शइ ॼाण, इहो अंदाज़ मिलियो आहे। सही। ऐं इहे शयूं सिखियूं आहिनि उतां, उहे शयूं वरी आम माण्हुनि मां फैज़ियात थिए, उहे शयूं उन्हनि खां मालूम करे। इहे टे सब्जेक्ट मुंहिंजा ख़ासि रहिया आहिनि ऐं
उहो बि उन में का मुंहिंजी महारत या मां को एॾो आहियां ॼाणू ईअं कोन्हे। उन्हनि दोस्तनि रेडियो ते इन ख़ासि करे रेडियो जी ॻाल्हि इन लाइ थो कयां त उन्हनि सम्झो आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते त मां करे सघां थो ऐं उन्हनि मुंहिंजे हवाले कयो आहे कमु ऐं मां पंहिंजी बेस्ट ॾियण जी पंहिंजी बहितर ॾियण जी उन्हनि में कोशिशि कई आहे। जीअं लतीफ़ साईं जे हवाले सां तक़रीबन 100 जे लॻभॻि असां ड्रामाटिक फीचर्स लिखियासीं। सही उन में आबिद अब्बास काज़मीअ इहो सम्झो त मां करे सघां थो, उन मुंहिंजे हवाले कयो ऐं मुंहिंजे लाइ चैलेंज हुयो ऐं मां क़बूलु कयो ऐं मां उन ते कमु कयो। लतीफ़ साईं जे तक़रीबन सभिनि सूरनि खे ड्रामाटाइज़ कयो। पर रेडियो जो ड्रामो एॾो ॾुखियो हूंदो आहे, तव्हां जॾहिं टीवी लाइ या स्टेज लाइ लिखो था तव्हांजो मंज़र तव्हांजो मुआविन हूंदो आहे। तव्हां टीवी ते जॾहिं कमु कयो था तव्हां पूरो ड्राइंग रूम जो मंज़र कॾहिं रेलवे स्टेशन ते हो त तव्हां रेलवे स्टेशन ॾेखारियो था, अधु तव्हांजो स्क्रिप्ट बची पवंदो आहे ऐं स्क्रीन टाइम अधु जेको आहे उहो मंज़र वठंदो आहे। इन खां पोइ डायलॉग हूंदो आहे। पर रेडियो जेको आहे एॾो ॾुखियो मीडियम आहे, तव्हांजो आवाज़ ई सभु कुझु आहे, तव्हांजो डायलॉग ई सभु कुझु आहे। सही सही तव्हां को पास कोन्हे उन में, तव्हां मंज़र ॾेई सघो अहिड़ो को पास कोन्हे। उते सभु कुझु तव्हांजो आवाज़ ऐं डायलॉग आहे। त उनजो स्क्रिप्ट हिकिड़ो त लंबो थींदो आहे ऐं उन अंदाज़ सां लिखिणो आहे। जॾहिं हिकिड़ो माण्हू तव्हां पीउ ॾेखारियो था, पीउ खे उहो ॾिसनि कोन था, सही उनजी लैंग्वेज ॿुधाईंदी त हीउ पीउ आहे। ज़बरदस्त तव्हां जॾहिं नौकर ॾेखारियो था त उनजी लैंग्वेज, उनजो आवाज़, उनजो डायलॉग ऐं डायलॉग डिलीवरी ॿुधाईंदी त हीउ नौकर आहे। को मंज़र कोन्हे, तव्हांजो को ओहिड़ो जेको आउटफिट कोन्हे तव्हां वटि पातल, ॾेखारे नथा सघो, सभु कुझु आवाज़ु आहे। उन लाइ उहो तजुर्बो कयो ऐं अलाह कयो असांजा जेके ॿुधंदड़ आहिनि उन्हनि पसंदि कयो अने एप्रिशिएट कयो, असांजे दोस्तनि एप्रिशिएट कयो। सही इन खां पोइ मूं ते तजुर्बो कयो वियो स्पोर्ट्स जा प्रोग्राम, कोशिशि कई ऐं मूंखे पढ़णो पियो। मां कोई स्पोर्ट्समैन कोन आहियां, नंढे हूंदे थोरी तहक़ीक़ात रांदि खेॾी हूंदी का क्रिकेट या ॿी उनजी ॼाण लाइ पहिरियों मां उनखे पढ़ियो। जंहिं रांदि लाइ रांदीगर खां इंटरव्यू कंदुमि त उनखे मां कोशिशि कंदुमि त उनखे पढ़ां, उनखे ऑब्ज़र्व कयां, उन रांदि खे ऑब्ज़र्व कयां। इन खां पोइ मां उनखां सुठो पुछी सघां थो। जीअं मूं साजरी चयो त जेसिताईं तव्हां सुठा ॿुधंदड़ न आहियो त तव्हां सुठा सिखंदड़ न आहियो। अहिड़े नमूने सुठा पढ़ंदड़ न आहियो त सुठा सिखंदड़ न आहियो, ऐं जॾहिं सुठा सिखंदड़ न आहियो त सुठा ॻाल्हाईंदड़ न आहियो। त उन सभ लाइ इहे शयूं ऐं हिकिड़ी वॾी मुंहिंजे लाइ एज़ाज़ हुई त मुंहिंजे तहक़ीक़ जो उनवान नाले सां हिकिड़ा अहिड़ा प्रोग्राम हुया ऐं हुननि वटि मूंखे नक़ाबिल सम्झियो वियो, स्टेशन डायरेक्टर नक़ाबिल सम्झो मूंखे त मां करे सघां थो। इहो तहक़ीक़ जा उनवान हुया त PhD होल्डर्स जेके आहिनि उन्हनि जा इंटरव्यूज़ हुया। वीकली हिकिड़ो PhD होल्डर ईंदो हुयो ऐं उनजे टॉपिक ते उनखां सुवाल कंदो हुउमि। सही कारण उहो PhD होल्डर त उनजी तहक़ीक़ आहे पोयां, बिल्कुलु ई तॾहिं PhD होल्डर आहे। मां जेसिताईं उन शइ खे सम्झां नथो त डेवलपमेंट न थींदासीं त न कीअं ॾिसी सघंदो। त उनजी जेको रिसर्च पेपर हूंदो उहो पढ़ण जो मौक़ो मिलंदो मूंखे हथो। ऐं रेडियो ते हुजणु, उते टिकणु वॾो सबबु इहो त मूंखे पढ़ण जो मौक़ो मिलंदो। आम ज़िंदगी में पढ़ण खां कजंदो पियो वञा। त जॾहिं तव्हां हिकिड़ो कलाकु ॻाल्हायो था रेडियो ते, त जॾहिं तव्हां 5 कलाक पढ़ो नथा तॾहिं तव्हां हिकिड़ो कलाक करे सघंदासीं। सही ऐं मुंहिंजी इहा ई लालच हूंदी त उन लाइ पढ़ण जो मौक़ो मिलंदो, पढ़ी करे मां उते विहंदो हुयो। इहे सभु शयूं इन जे ई करे मुमकिन बसी। इधर ॾिसो ज़िंदगीअ में अहिड़ा इंसान हुजणु वॾो माना ख़ुदा जी नेमत आहे जेके चवनि त तव्हां हे करे सघो था। ऐं साईं आबिद छा उन्हनि मंझां हिकु आहे। साईं आबिद छा जो ज़िक्र असां वटि तक़रीबन साईं रिपीटेशन में कंदो रहियो आहे। असांजे चैनल जो साईं जो निसो बि आहे, साईं जो इंटरव्यू बि आहे, लिंक डिस्क्रिप्शन में साईं ॾींदासीं ज़रूरु, ऐं उहो बि ज़रूरु ॿुधंदो। साईं कमाल जी शख़्सियत आहे। साईं जन वॾो मुंहिंजे ज़िंदगीअ में वॾो पॉज़िटिव इम्पैक्ट आहे। खोड़ सारा अहिड़ा इंसान आहिनि जेके माना ॾिसी करे तव्हां में माना सलाह सम्झी वठो ऐं मौक़ो बि ॾींदा आहिनि ऐं तव्हांखे उत्साहींदा बि आहिनि जी। ऐं साईं जी शख़्सियत मुंहिंजे ज़िंदगीअ में बि ईअं ई रही आहे। बिल्कुलु मां जीअं अर्ज़ु कयो त मुंहिंजा असस आहिनि दोस्त इहे, मुंहिंजी कुल मिल्कियत आहिनि, एसेट आहिनि इहे दोस्त। आबिद शाह हुजे, फयाज़ लतीफ़ हुजे, एहसान दानिश हुजे, रिज़वान गुल जहिड़ो हुजे, रियाज़त घोड़े जहिड़ा माण्हू हुजनि, आदिल अब्बासी जहिड़ा माण्हू हुजनि, कासिम कहर जहिड़ा माण्हू हुजनि, अज़ीज़ मगी जहिड़ा माण्हू हुजनि। जॾहिं तव्हां उन्हनि दोस्तनि सां विहो था त नेचुरली तव्हां सिखो था। हा
जेतिरो टाइम वेहंदव त हुन जी गुफ़्तगू जेका आहे का बेकार गुफ़्तगू कोन हूंदी। सां तव्हां कुझु न कुझु सिखंदव। असांजा ॾाढा हल्का फुल्का पल बि हूंदा आहिनि, हिक ॿिए सां मज़ाक बि, पर उहो अख़लाक जे दायरे जे अंदरि हूंदी आहे। हिकिड़ो सुठो माहौल हूंदो आहे, पर हुन में घणो हिसो कुझु न कुझु सिखण जो हूंदो आहे। ऐं हिननि दोस्तनि खां ई सिखियो आहियां, जेको आहियां हिननि दोस्तनि जे करे आहियां। सलाम। ऐसे सर तव्हां पेंटिंग्स ते बि कमु कयो आहे, बुर्श ते जेकी चऊं जी। त उन में कहिड़नि कहिड़नि मीडियम ते तव्हां कमु कयो आहे, कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि? हाणे सुहिणा साईं, हिकिड़ी चवणी आहे त हर फन मोला हर कम में अधूरो। हा सही। अंग्रेज़ी जी चवणी आहे, मूं त सिंधीअ में तव्हां सही रहियो। मूंखे बि किथे न किथे ईअं लॻंदो आहे त मां लिखियो बि आहे, मां ॻाल्हायो बि आहे, ऐं मां स्क्रिप्ट्स बि ॾिना आहिनि, ग्राफिक आर्ट बि कई आहे, ऐं पेंटिंग्स बि कई आहे। पर मां ज़ाती तरह मूंखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं को मूंखे मुसविर जे हवाले सां सुञाणींदो आहे, या मुंहिंजी सुञाणप जो सबबु चाहींदो आहियां त मुसविरी ठहे। ऐं मुसविरी एॾो वसी हिकिड़ो सब्जेक्ट आहे, वसी फील्ड आहे। उन में तव्हांजा आर्ट जा मीडियास अचनि ई अचनि था, पर कलर मीडियास बि इलाही सारा। हा। तव्हांजो एब्स्ट्रैक्ट ड्राइंग, एब्स्ट्रैक्ट आर्ट आहे, तव्हांजी कैलीग्राफी आहे, तव्हांजी स्टिल लाइफ आहे, रियलिस्टिक आर्ट आहे, अलाए केतिरा, अलाए वसी दुनिया आहे हिकिड़ी। ऐं ओड़े नमूने कलरनि जी बि वसी दुनिया आहे। ईअं पर अल्लाह साईं जी महिरबानी आहे त सभिनि ते तबाह आज़माई कई आहे। सभिनि जेके, सभु त खणी नथो चवां, पर अक्सर जेके मीडियाज़ आहिनि उन्हनि में कमु कयो आहे ऐं दोस्तनि साराहियो आहे। पाण खे अञा ताईं उन में मुकमिल न सम्झंदो आहियां, ऐं उन लाइ बि रियाज़त आहे, रियाज़त कंदो रहंदो आहियां कॾहिं। ऐं ॿारनि खे बि कोशिशि कंदो आहियां, महीने में हिकु अधु ॾींहुं अहिड़ो ज़रूरु कढंदा आहियूं जंहिं ॾींहुं मोबाइल बंदि करे रखंदा आहियूं, ऐं पोइ मुंहिंजा कलर्स हूंदा आहिनि। ॿारनि जी दिलचस्पी नेचुरल ठहंदी आहे जॾहिं तव्हां उन्हनि खे प्रोवाइड कयो रंग। हा। उन्हनि खे लिबर्टी ॾींदो आहियां त तव्हां हाणे कुझु बि कमु कयो। पोइ वरी उन कम ते ॻाल्हाईंदा आहियूं, उन मां नुक्ताचीनी न कंदा आहियूं। उन्हनि ते ॻाल्हाईंदा आहियूं, मुंहिंजे कम ते ॻाल्हाईंदा, मां उन्हनि जे कम ते ॻाल्हाईंदुमि त हीअं थिया त बहितर थिया। सही। ऐं ईअं ई शायदि मुंहिंजे कम में बहितरी आई आहे। ऐं हीअं बि आहे त तव्हां, हिकिड़ी शइ आहे ॾाढी जेका चई वेंदी आहे त किताबु तव्हांजो दोस्त आहे। बिला शक, नो डाउट किताबु दोस्त आहे, पर मुंहिंजी नज़र में बहितरीन ऐं सुठो दोस्त उहो आहे जेको तव्हांखे ॿुधे, तव्हांखे ॿुधाए न। किताबु उहो कुझु हूंदो जेको किताब में हूंदो, उहो तव्हांखे ॿुधाए त वेंदो, तव्हांखे ॿुधाइण वारो त को खपे। सही। तव्हांजे अंदर में कहिड़ी आंद मांद आहे, तव्हां वटि अंदरि छा हले थो, उहो आर्ट ई आहे। पोइ तव्हां लिखो था, तव्हां ॻायो था, तव्हां पेंटिंग कयो था, तव्हां पंहिंजो पाण ॿुधायो था, पाण ॿुधायो था, एक्सप्रेस कयो था पंहिंजो पाण, उहो ई बहितर दोस्त आहे। ऐं आर्ट किताब खां वधीक सुठो दोस्त आहे। ऐसे मूंखे मुल्क यादि नथो पए, दुनिया जी काई हिकिड़ी आहे लाइब्रेरी, उन में हाणे माण्हू था उते पिया आहिनि, तव्हां परचेस करे उन सां वेही करे उनखे ॿुधाए सघो था। माना हाणे किताबनि जे लाइ लाइब्रेरी हूंदियूं, हाणे उतां जा बुज़ुर्ग ॾाह उते वेहनि था, तव्हां वञी करे उन्हनि खे माना उनजा चार्जिस ॾेई करे उन वेही सघो था। हाणे ॾिसो, उते तव्हां एक्सप्रेस त कयो, पंहिंजो ॿार त लाथो, सही। पर तव्हां डिलीवर कुझु बि कोन कयो। डिलीवर उहो ॿियो ग्राहक ईंदो, अॻिले जी विसरी वई। सही सही। तव्हांजो आर्ट उहा शइ आहे वाह। जेको तव्हां ॿुधायो था, उहो ॿियनि लाइ रहनुमाई ठहे थो। रहनुमाई ठहे। इलाहिनि गूंगी ज़बाननि खे ज़बान ॾींदो आहे आर्ट। कमांस। इहा शइ आहे, पर तव्हां ॿियनि गूंगनि जज़्बनि खे बि त ज़बान ॾियो न। तव्हां जेको ॿुधायो, तव्हां मिसाल तौरु हिकिड़ी शाइरीअ जी चंद सिटरूं ठाहिनि, उहे साॻा जज़्बात हिकिड़े ॿिए माण्हू जा आहिनि जेको ॿुधाए कोन पियो सघे। उनखे ॿ सिटरूं मिलियूं, उन्हनि ज़रियो ठहियो, उन गूंगी ज़बान खे उन्हनि ज़बान ॾिनी। हिकिड़ो आर्ट आहे, हिकिड़ो नंढी मूवी आहे, आर्ट मूवी आहे। तव्हांखे लॻो किथे इहो मां आहियां, तव्हां जेका शइ अॻ में न पिया ॿुधाए सघो, तव्हांजे गूंगनि जज़्बनि खे ज़बान मिली वई। असुल आर्ट उहो आहे। ऐं सर मां त इहो ई थो सम्झां, जेकॾहिं असां ॿारनि खे मोबाइलियूं, डिजिटल सभु कुझु ॾियूं, पर हिकिड़ो आर्ट वारो कोनो बि ॾियूं त जीअं जज़्बनि खे एक्सप्रेस करे सघनि, दुनिया जी ख़ूबसूरती ॾिसी सघनि। ऐं ख़बर अथव, आर्ट इंसान खे बेज़र ठाहींदो आहे। हा। तव्हांखे डाउन टू अर्थ कंदो, आर्ट ई आहे जेको तव्हांखे बिल्कुलु हेठि वठी ईंदो, तव्हांखे साफ़ ठाहे छॾींदो। हाणे हीअं आहे त हर रंग जो नफ़्सियात ते असरु थींदो आहे। ईअं ई आहे।
तव्हां जॾहिं कंहिं एहतिजाज में वञो था चौधारी कारा झंडा, कारा बैनर, कारियूं पटियूं, कारा पंपलेट, तव्हांजी तबियत में उहा शइ अचणु शुरू थी वेंदी, तव्हां रिज़िस्ट करणु शुरू कंदव। तव्हां कंहिं मजलिस में वञो था, चौधारी कारो रंग आहे, त कैफ़ियत पोइ गुस्सो गमु अंदरि डेवलप थियणु शुरू थींदो। तव्हां फास्ट फूड रेस्टोरेंट्स में ॾिठो हूंदो त रेडिश कलर, हा बुख ॾियारींदड़ ऑरेंजिश रेडिश जेको हूंदो आहे, हा उहो कलर इस्तेमालु थींदो आहे, बुख ॾियारींदड़ हूंदो आहे। त कलर्स जी तव्हांजी तबियत ते, नफ़्सियात ते असरु थिए थो। मोहबत में ॻाढ़ो गुल ॾियो था, ॻाढ़ा तोहफ़ा ॾियो था, अमुन लाइ अछो झंडो लोॾायो था, हलण लाइ साई बत्ती आहे, कलर ॻाल्हाईंदा आहिनि। पर कलर तबियतनि ते असरअंदाज़ थींदा आहिनि। हिकिड़ो आर्टिस्ट अंदरि में इलाही कलर रखंदो आहे, उनजो को हिकिड़ो कलर पसंदि न हूंदो आहे। सही पोइ जॾहिं सभिनी कलरनि जो मजमूओ ठहे थो, उहो ॾाढो साफ़ ठही थो वञे। माण्हू हर अहसास खे महसूसु कंदड़ थिए थो। तव्हां जेसिताईं अहसासु न आहियो, तव्हां ॿिए कंहिंजी ख़ुशी ऐं गम खे महसूसु नथा कयो, त मुंहिंजे ख़्याल में इंसान ई न आहे। जॾहिं महसूसु करणु शुरू कंदो सभिनि खे, त तव्हांजी हस ई मटिजी वेंदी। तव्हां ॾाढा हेल्पिंग थींदव, तव्हां ॾाढा डाउन टू अर्थ हूंदव, तव्हां मदद कंदड़ ठहंदव, तव्हां चवंदव त मूं वटां कुझु थिए कंहिंजे लाइ। इहे शयूं तव्हांजी तब्दीली अचणु शुरू, इन लाइ आर्ट ॾाढी ज़रूरी आहे। अच्छा सर, वक़्त जी गुंजाइश बि आहे, तव्हांजी महिरबानी, तव्हां खां ॾाढो असां टाइम वरितो आहे। असांजे ॿुधंदड़नि खे तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदव त जीअं हू ज़िंदगीअ में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो नौकिरीअ जे कढ न भॼनि, पर ज़िंदगी जीअण बि सिखनि? मां इहो चवंदुमि त तव्हां ॾींहं में 5 मिंट ई सही पंहिंजो पाण सां कचहरी ज़रूरु कयो। ऐं ॿी ॻाल्हि जेका साजरी चई, तव्हांजे हथ अमल या ज़बान मां कंहिंखे नुक़सानु न थिए, न अहिड़ी कोशिशि आहे। कोशिशि कंदा रहंदव, तव्हांजी ज़ात उहा ईंदी। हिकिड़े सचे मुस्लमान, सचे मोमिन थियण लाइ बि इहो ज़रूरी आहे, ऐं हिकिड़ो सही माना में इंसान थियण लाइ बि इहो ॾाढो ज़रूरी आहे। तव्हां बेज़रर थियण जी मश्क कयो, अल्लाह साईं तव्हांखे कामयाबी ॾींदो। जॾहिं तव्हां बेज़रर ठही वियो, त ॾाढा कारमंद फ़र्द हूंदो इन माशरे लाइ, इन दुनिया लाइ, पंहिंजे दोस्तनि लाइ, पंहिंजे घर लाइ, पंहिंजे मिट माइटनि लाइ, पंहिंजी सफ़िल लाइ। महिरबानी अमन। उमेद आहे त अॼु जो सेशन तव्हां असांजे लाइ ॾाढो फ्रूटफुल साबित थियो हूंदो। काफ़ी नयूं शयूं मुंहिंजी ज़ात लाइ हुयूं, यकीनन तव्हांजे लाइ बि हुजूं, सिखण जे लाइ। इंशाल्लाह वरी मिलंदासीं कि नए महिराण जे मोती सां। तेसिताईं गॾिजो सिंधी तार सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।